मीरवा गुरचाणी में पेपर दौरान कापी कराइण खां रोकण ते जहिड़े दौरान एक्सटर्नल ज़ख़्मी थी पियो। उस्ताद ऐं एक्सटर्नल में जहिड़ो थी पियो। उस्ताद मंसूर कुंभार एक्सटर्नल रियाज़ हुसैन जलबाणी जो मथो फाड़े छॾियो। गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल मोलेरिनो ख़ासकेली में कापी कराइण खां रोकण ते उस्ताद ऐं एक्सटर्नल में जहिड़ो थी पियो। जहिड़े दौरान एक्सटर्नल रियाज़ जलबाणी ज़ख़्मी थी पियो। पुलिस ज़ख़्मी उस्ताद खे मेडिकल लेटर ॾेई तबई अमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। ज़ख़्मी एक्सटर्नल उस्ताद रियाज़ जलबाणी जो चवण हो त उस्ताद मंसूर कुंभार कापी कराइण तां रोकण ते हमलो करे संदसि मथो फाड़े ज़ख़्मी करे छॾियो आहे। इल्ज़ाम हेठि आयल उस्ताद मंसूर कुंभार जो चवण हो त मथस लॻायल इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। वाक़िए जी शफ़ाफ़ जांच कराई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।